नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी DSP ऑफिस में SSP घोटकी खुलियल कचहरी बंद कमरे में तब्दील। केतिरनि ई माण्हुनि शिकायतनि जा अंबार लॻाए छॾिया। शिकायती माण्हुनि खे कतार में बीहारे हिक हिक करे SSP जे कमरे में छॾियो वियो। कुझु माण्हुनि जूं शिकायतूं ॿुधण बिना SSP रवानो। SSP घोटकी अज़हर ख़ान DSP घोटकी जी ऑफिस अंदर अवामी शिकायतनि बाबति हिक कचहरी कोठाई वई, जंहिंमें DSP घोटकी हाफिज़ अब्दुल कादिर चाचड़, SHO घोटकी इमामुद्दीन चांडियो समेत मुख़्तलिफ़ थाणनि जे SHOs शिरकत कई। जॾहिं त SSP घोटकी केतिरनि ई माण्हुनि जूं शिकायतूं ॿुधंदे SHOs खे मसइला हल करण लाइ हुकुम जारी कंदो रहियो। जॾहिं त SSP वटि अक्सर शिकायतूं मोटरसाइकिलनि समेत चोरी बाबति मामूल थियूं। जॾहिं त खुलियल कचहरी सुभाणे ॿिए ॾींहुं भी जारी रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।